हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु बकरार जंगल में बकरियूं चारे शाम जो दण खे वापसि शहर ॾांहुं वठी वञणु लॻो त रस्ते ते ॾाढी बरसाति ऐं गड़ा वसण लॻा। बकरियूं भॼणु लॻियूं, मगर उन्हनि में हिकु नंढी बकरी हुई जेका मंडी हुई। उहा दुखी थियणु लॻी तमामु वधीक ऐं तिखो न पई दौड़ी सघी। बकरार छा कयो, सभिनी खे बचाइण लाइ इहा मंडी बकरी जेकी हुई न, उहो उन्हनि खे छॾे बाक़ी दड़ तिखो वठी हलियो वियो। मगर परमात्मा त सभिनी जी रक्षा कंदो आहे। इहा बकरी सोचणु लॻी त हाणे केॾां वञा। सभु साथी त विया हली, पर मालिक बि छॾे वियो। आख़िर भरिसां पहाड़ में हिकु शींहं जी गुफ़ा में गिड़ी वञी वेही रही। इहो शींहं कुझु वक़्त खां पोइ शिकार करे उन गुफ़ा तरफ़ आयो त सूंघण जी शक्ति सां परियां खां ई हिनखे मालूम थी वियो त संदसि गुफ़ा में को कमज़ोर नंढो जीव लिकियलु आहे। ख़्यालु आयसि त पंहिंजे शरण आयल जीव जी रक्षा करणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। इहो बि सोचियाई त जे मां रुॻो अंदरि वेंदुसि त डप जे करे हिन जा प्राण निकिरी वेंदा। सो फ़ैसिलो कयाई त बहितर आहे त मां अंदरि ई न वञा ऐं ॿाहिरि वेही ॿियनि जानवरनि खां हिन जी रक्षा करियां। सारी राति हिन फेरो ॾिनो त मतां को ॿियो हंसिक जीव या संदसि महिमान खे मारे वञे, छो त बकरी हुन जी शरण में आई हुई। ॾींहुं थियो त शींहं उन बकरीअ खे निर्भयता दान कई। हिकु हाथी जे ज़ुमे कमु रखियाईं त रोज़ हिन खे 2 दफ़ा पाण ते चाढ़े जंगल मां गाहु पाणी खाराए प्यारे ईंदो कर। बलहार परमात्मा जी कुदरत तां जो हिकु शेर जी शरण पवण सां हिकु बकरी हाथी ते सवारी करे पई आनंद सां खाए पीए ऐं हयाती कटे। सो जेको परमात्मा जी शरण वठंदो उन जो केरु वार विंगो करे सघंदो। छा देव देवियूं कंहिं हिन जी शेवा चाकरी कंदियूं? छा रिधियूं सिधियूं हिन अॻियां कीन हाज़िर रहंदियूं? फ़क़ति विश्वास खपे। ॾिस, जेको शींहं जी शरण में हुयो, भॻवान जी कृपा सां भॻवान ने शींहं खे अहिड़ी मिट ॾिनी त हुनजी रक्षा कयाई। पर अगरि पाण डायरेक्ट भॻवान जी शरण में वञूं त पंहिंजो केरु वार बि विंगो कोन कंदो। शरण आयल भगत जे समूरी ज़िम्मेवारी परमात्मा पाण थो खणे। वॾा वॾा ऐं भयानक पापी ऐं ज़ालिम बि शरण में वञण सां तरी विया, पर शरण बि हिकु परमात्मा जी वठणु घुरिजे। हिकु पतिव्रता स्त्री सभु कुझु पंहिंजे पति खे अर्पण थी करे ऐं भोग आनंद सभु उन मां ई प्राप्त थी करे हिन जूं ई कहाणियूं थी ॿुधणु चाहे, हुन जी सारा ॿुधी ख़ुशि थिए थी, हुन जा गुण यादि करे ख़ुशि थिए थी। सचो भगत बि पंहिंजे इष्ट देव खे छॾे ॿियनि जी ॻाल्हियूं नथो ॿुधणु चाहे। महर्षि याज्ञवल्क्य पंहिंजी स्त्री मैत्री खे बि ॿुधायो आहे त जेको परमात्मा जी ओट छॾे संसारी ओट वठनि था, उहे कुझु बि कोन पाईंदा। आख़िर में संसार में हर को संबंधी दोस्त पंहिंजे स्वार्थ, पंहिंजे कमु, पंहिंजे मतिलब जो आहे। पिता जो पुत्र सां प्यार आहे, सो बि उन लाइ त वॾो थिए खेसि मुंहिंजी मदद करे पीढ़ी में संभाल लंदो। नाफ़रमा बरदार पुत्र खे पिता जुदा बि करे छॾींदा आहिनि। पिता त चाहे थो त पुत्र संदसि नालो रोशन करे, धंधा संभाले, कमाई खेसि खाराए। पुट जो पीउ लाइ बि मतिलब जो प्यार आहे। उन लाइ स्त्री ऐं पति जो संबंध बि कामनाइनि वारो आहे। मगर हिकु परमात्मा आहे जंहिंजे शरण वठण सां लोक ऐं परलोक में आनंद मिले थो। भॻवान पाण सां जेको रिश्तो निभाए थो उन में को बि मतिलबु कोन्हे। भॻवान खे पंहिंजे मां छा प्राप्त थींदो?
मगर जेतिरा बि दुनिया में रिश्ता आहिनि सभु मतिलबु न आहिनि। पीउ चाहे थो पुटु मुंहिंजो नालो रोशन करे, पुटु चाहे थो पीउ मूंखे पैसा ॾे, मूंखे भली ज़िंदगी ॾे। मतिलबु दुनिया में जेका बि रिश्ता आहिनि सभु मतिलबु जा आहिनि। हर को ॿिए कंहिं मां कुझु न कुझु चाहे थो, का न का इच्छा रखे थो। मगर जेको भॻवानु आहे न ऐं इंसान जो रिश्तो अहिड़ो आहे, अगरि भॻवान जी शरण में इंसान वञे थो ऐं भॻवान खे पंहिंजो पीउ सम्झे थो, त भॻवान खे अवां मां को बि मतिलबु कोन आहे। भॻवान जी शरण में वञण सां लाइ असांखे केॾा बि ॿार डुड़णो कोन आहे, रुॻो दृढ़ विश्वास सां उन हिकु जो ई आसरो रखिणो आहे। चओ जय सिया राम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो ऐं जेतिरो थी सघे असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञो, उते सब्सक्राइब कयो, असांजूं कथाऊं ॿुधो, लाभ करायो, ॿियनि सां गॾु शेयर कयो जीअं असांखे मोटिवेशन मिले ऐं असीं पंहिंजो धर्म जो कमु जारी रखूं। चओ जय सिया राम।